नासिर, हैदराबाद में एंटी करप्शन की टीम फूड खाते के ऑफिस से छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कई था सलीम मलाखान। जी सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, एंटी करप्शन हैदराबाद जेको आहे DFC हैदराबाद जी ऑफिस से छापो हयो आहे। ही कार्रवाई जेको असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन इसरार अहमद पारां कई वई आहे। इन हवाले सां जेको ॼाण मिली आहे उन मुताबिक़ कार्रवाई जे दौरान जेके गैर फाल फ्लोर मिल्स ऐं आटा चक्की खे जेके कणिक फराहम करण जे मुतलिक़ जेके संगीन बेज़ाब्तियूं जया शाहिदी मिलियूं आहिनि उन ते एंटी करप्शन टीम अहम जेको सरकारी रिकॉर्ड आहे उहो कब्ज़े में वरितो आहे। इब्तिदाई जांच जे मुताबिक़ गैर फाल जेके फ्लोर मिल आहिनि उन्हनि खे चालान जारी कया विया। उन खां पोइ उन्हनि खे कणिक बि फराहम कई वई, जेको वाज़े तौर ते इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु, जालसाज़ी, सरकारी जेका वसीला आहिनि उन्हनि जो ग़लति इस्तेमाल जे ज़िमरे में अचे थो। ज़रियनि जो इहो चवणु आहे त अॼु कार्रवाई खां पोइ जेके बेज़ाब्तियूं आहिनि उन जे लाइ डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हैदराबाद फराज़ आलम के जेको आहे मुतल कयो वियो आहे, जॾहिं त मामले जी वधीक जांच एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां जारी आहे। ज़रा इन जो चवणु आहे त तहक़ीक़ात में मुलवस सरकारी ऑफिसर ऐं निजी जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कानून जे मुताबिक़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी सलीम, तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।